अदा अदा ही सब छाहे तो ही हथियार किथां आंदो आ सो भी घर खणी आयो आ केड़ा हथियार मोड़ तो कुछ भी कोने त पो इहो छा लिकाई यो तो पिस्टल आया दी अदा सा गरीब माण्हुनि जो पिस्टल में केड़ो कम आखिर तो ये हथियार खयो छो आ तोखे इहा ख़बर आ त मरण वारो त मरी विंदो आ पर मारण वारो भी कोन बचंदो आ अञा केतिरो मरंदुस रोज तो मरां थो इन सालार असांजी जिंदगी सजी ज़हर बणाए छॾी आ छा मतलब आ त तो इहो हथियार सालार खे मारण लाइ खयो आ हा इन सालार खे भेण मां हाणे उफट मारे छॾींदुसि पोइ वञी जेल वसाईंदुसि वाह अदा वाह जेल में वरी केड़ा आराम हूंदा आहिनि जेल त मौत खां भी वधीक ख़राब आ जंहिंजी जिंदगी ज़हर हुजे न तो उन जे लाइ जेल भी जन्नत हूंदो आहे हेफ़ थई अदा परू हेफ़ थई तू मारी कंहिंखे तो कुछ थधे दिमाग सां सोचियो अथई घणे सोच विचार खां पोइ त मूं इहो फ़ैसिलो कयो आहे तो इहो फ़ैसिलो सफ़ा ग़लत कयो आहे अदा छो त सालार न मेहरू ऐं नादर जो भाव आहे ऐं सदोरीअ जो ॾेर आहे छा तू सालार खे मारींदे त असांजी भेण सदोरी उन घर में सुखी रही सघंदी अदा छो थो पंहिंजी ॾुखायल भेण जो घर बर्बाद करी अञा मस त वञी हुन जो घर आबाद थियो आहे वरी तू हुन जो घर बर्बाद करे छॾींदे हुननि मुंहिंजी भेण खे उफट मारण जे लाइ माण्हू मोकिलिया उहे वहशी उहे कातिल उन्हनि खे मां कीअं बख़्श कयां उहे असांजा ॾोही आहिनि हा अदा मां मञां थी त हो असांजा ॾोही आहिनि पर कुछ फ़ैसिला न रब पाक ते छॾे ॾीबा आहिनि अदा तू पंहिंजो फरियादी फ़ैसिलो न रब पाक जी अदालत में पेश करे छॾ ॾिसजांइ त हो कहिड़ो फ़ैसिलो तो ॾे इन्हनि खे पर मां इहा पीड़ा वारी जिंदगी नथो जी सघां सालार वासी नांग आहे इन नांग जी मुट्ठी चिथणी पवंदी कुछ ॾींहं सब्र कर पोइ ॾिसजांइ त हे काइनात जो मालिक कीअं तो सालार खां असांजा हिसाब वठे भेण तो छा करे छॾियो मुंहिंजे अॻियां लफ़्ज़नि जी दीवार बनाए छॾी मूं छा सोचियो छा थी मूंखे ज़ंजीरनि में जकड़े छॾी बेशक रब रहमान आ करीम आ रहीम आ मूं भी सब कुछ उनजे मथां छॾे ॾिनो सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।